अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे KTV जी कल्चरल रिपोर्ट साइंस इंडिया जी रिपोर्ट। ॾखण बस स्टैंड मजलिस वहदत मुस्लमीन तालका ॻड़हي यासीन जी ज़ेरंगरानी पैदल लबेक या ज़ेनब मार्च जो आगाज कयो वियो। पैदल मार्च लाशारी स्टाफ ॻोठ अली खान, ॻोठ बनोडो, थरड़ी स्टाफ, खखरानी स्टाफ, सोनवा स्टाफ, पीर मूसन शाह, हिलसर केनाल खां थींदो 16 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करे ॻड़हي यासीन पहुतो। पैदल लबेक या ज़ेनब मार्च खे मजलिस वहदत मुस्लमीन जे अॻुवाणनि कामरान हैदर अब्बासी, सैयद रमज़ान अली शाह, इसरार अली मेमण, मुदस्सिर अली मेमण ऐं ॿियनि भलीकार कई। पैदल लबेक या ज़ेनब मार्च राति ॻड़हي यासीन जे मरकज़ी इमाम बारगाह में तरसलो। ख़बरुनि जी दुनिया।